SSP हैदराबाद फ़र्क़ लंजार मोगल ते रवानो। वकीलन हैदराबाद बाईपास ते लगल धरनो ख़त्म करे छॾियो। हैदराबाद बार जे सदर अयाज़ तुन्नी जो चवणु आहे त SSP जी बदली थियण ते धरनो ख़त्म करण जो ऐलान कयूं था। SSP हैदराबाद जी चार्ज SSP टंडो मोहम्मद खान हवाले IG सिंध गुलाम मेमण SSP हैदराबाद जी मोकल मंज़ूर करे वरिती। पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की वॉशिंगटन में मिडिल ईस्ट इंस्टीट्यूट आमद। बिलावल भुट्टो ज़रदारी से केतरनि इदारनि के उहदेदारनि जूं मुलाकातूं। बिलावल भुट्टो ज़रदारी साउथ एशिया सेंटर, अटलांटिक काउंसिल, कांग्रेशनल रिसर्च सर्विस और ट्रांसनेशनल स्ट्रेटेजिक ग्रुप के नुमाइंदनि से मुलाकातूं कयूं। पीपल्स पार्टी चेयरमैन यूनाइटेड स्टेट्स इंस्टीट्यूट ऑफ पीस साउथ एशिया सेंटर फॉर स्ट्रेटेजिक एंड इंटरनेशनल स्टडीज समेत मुख्तलिफ इदारनि के उहदेदारनि से मुलाकात दौरान मुख्तलिफ मामलन ते ख्यालन की ॾे वठि कई। बिलावल भुट्टो ज़रदारी मुलाकातुनि दौरान गडियल ऐं आलमी मामलन ते ॻाल्हि ॿोल कई। सदर आसिफ ज़रदारी जी हारेबन में 9 एशियन विंटर गेम्स की इफ्तिताही तकरीब में शिरकत। सदर आसिफ ज़रदारी से गॾु बैरूनाई सुल्तान, किर्गिस्तान जो सदर और थाईलैंड जो वज़ीर आज़म भी मौजूद। चीनी हुकूमत ऐं गेम्स में हिस्सो वठंदड़ रांदीगरनि लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार। संदसि चवणु आहे त एशियन विंटर गेम्स सां ख़िते जी मुल्कनि विच में अवामी सतह ते राब्ता वधंदा। पाकिस्तान ऐं चीन विच में स्पोर्ट्स डिप्लोमेसी खे हथी मिलंदी। 9 एशियन विंटर गेम्स 14 फरवरी ताईं जारी रहंदी, जंहिंमें पाकिस्तान समेत 34 मुल्कनि जा 1200 खां वधीक रांदीगर हिस्सो वठी रहिया आहिनि। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप USAID के बंद करण जो हुक्म, केतरनि मुल्कनि ते जवाबी टैरिफ लागू करण जो ऐलान। ट्रंप जो उत्तर कोरिया से लाॻापा कायम करण जो भी इशारो। डोनाल्ड ट्रंप चवे तो गज़ा जो कंट्रोल संभालण ऐं नए सिर अदावत में का तकड़ नाहे। रूसी सदर पुतिन से ॻाल्हियूं करण चाहियूं था। उत्तर कोरिया से लाॻापा कायम कंदासीं। सुठा लाॻापा रहा त इहो सभिनी लाइ फ़ाइदेमंद हूंदो। अमरीकी सदर जो कैनेडा से कब्ज़ो करण जो ख़तरो हक़ीक़त बदल आहे, संजीदगी से वरतो वञे। कैनेडा के वज़ीर आज़म जस्टिन ट्रूडो पंहिंजे साथियुनि खे ख़बरदार करे छॾियो। चवे तो ट्रंप की नज़र कैनेडा के इंतहाई अहम मादनियात ते आहे। कैनेडा के अमरीकी ख़तरे के संजीदा वठणु घुरिजे। पंजाब हुकूमत सूबे में कलम 144 लागू करे छॾियो। एहतजाज, जलसे, रैलियुनि ऐं धरणनि ते पाबंदी। बलोचिस्तान में भी कलम 144 लागू हथियारनि जी नुमाइश, जलसनि ऐं धरणनि ते पाबंदी। कलम 144 15 ॾींहं लागू हूंदो। इस्लामाबाद में अॻु ई कलम 144 लागू कयो वियो हो। अॼु रुॻो स्वाबी में जलसो थींदो। PTI जो टकराव खां पासे जो ऐलान। PTI सेक्रेटरी जनरल सलमान अकरम राजा मूजिब तालकी ऐं UC सतह ताईं एहतजाज कयो वेंदो। डफेड़ ऐं टकराव जो इरादो नाहे। उम्मीद आहे त मौलाना अवाम सां गॾु बीहंदो।